स्कूल में आए पालन तो हेलो अच्छा वे न साईं इहो भले पालन बिठो जी ना साईं गुलाम नबी दा साम्हूं अच्छा सर हितां सभिनी जे लाइ ठीकु आहे हाँ सभिनी लाइ उस्ताद खे सभ खां अवल त किताब ॾिनल आहे न इन में टीचर गाइडलाइंस हूंदी आहे टीचर गाइडलाइंस हूंदी आहे उन खां अलावा हीअ जेको तव्हांजो कंटेंट्स ॾिनल आहिनि इन कंटेंट्स में हीअ शइ क्लियर आहे त हिन चैप्टर में कहिड़ी शइ पढ़ाइणी आहे मिसाल चैप्टर 1 में 5 शयूं आहिनि उन 5 शयुनि मां पहिरीं शइ जेका आहे ओरल कम्युनिकेशन आहे माना ज़बानी गुफ़्तगू जेका ॿार में छो जो अंग्रेज़ी जो किताबु आहे त ॿार खे अंग्रेज़ी सेखारणी आहे त अंग्रेज़ी में ॿार खे गुफ़्तगू करणु सेखारणी उन में छा करिणो आहे इंट्रोडक्शन कराइणो आहे लिखियलु आहे इंट्रोडक्शन कराइणो आहे उन खां पोइ हीअ ॾिसो हे लिखियलु आहे त ॿार हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ छाजे क़ाबिल थींदा बाय द एंड ऑफ दिस यूनिट हिन यूनिट जी पुॼाणीअ में चिल्ड्रन विल बी एबल टू इंट्रोड्यूस देमसेल्व्स टू अदर्स पंहिंजो ॿियनि खे तारीफ़ कराईंदा अंग्रेज़ीअ में उन खां अलावा एक्सप्रेस सोशल कर्टिसीज़ समाज में असां हिक ॿिए सां उथंदा वेंदा आहियूं हेलो हाय कंदा आहियूं दुआ सलाम कंदा आहियूं उहा अंग्रेज़ी में कीअं करणी आहे त ॿार इहो सिखंदा पंहिंजो तारीफ़ ऐं हेलो हाय करणु दुआ सलाम करणु वग़ैरह सिखंदो पोइ हीअ डायलॉग जी सूरत में ॾिनल आहे ॿार खे माण्हू सम्झाईंदो त मां टीचर आहियां मां क्लास में अचां थो मां तव्हांखे चवां थो अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम डियर स्टूडेंट्स तव्हांखे जवाब में छा चवणो आहे वालेकुम वालेकुम अस्सलाम टीचर उस्ताद खे ॿार वालेकुम अस्सलाम चवंदा इहो ॿार खे सेखारिणो आहे माना अस्सलाम वालेकुम करणु हिकिड़ो सोशल कर्टिसी आहे उनजो जवाबु वालेकुम अस्सलाम आहे पोइ वरी टीचर जेको आहे उन्हनि ॿारनि खे सेखारे थो त सुबुह जे टाइम में असां अंग्रेज़ी में सलाम कंदा आहियूं गुड मॉर्निंग चई करे गुड मॉर्निंग चिल्ड्रेन प्यारा ॿारो सुबुह जो सलाम या अंग्रेज़ीअ में ईअं सम्झो जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं अस्सलाम वालेकुम या सुबुह बख़ैर चवंदा आहियूं ईअं गुड मॉर्निंग चवंदा आहियूं त ॿार जवाब में चवंदो ॿार खे सेखारिणो आहे त तव्हां जवाब में चवंदो गुड मॉर्निंग टीचर जे टीचर गुड मॉर्निंग चए थो तव्हां चवंदो गुड मॉर्निंग टीचर जेकॾहिं पेरेंट्स आहिनि त उन्हनि खे चवंदो गुड मॉर्निंग फादर या जेको बि आहे या ख़ाली जस्ट गुड मॉर्निंग तव्हां चयो इहो बि काफ़ी आहे पर हींअर जीअं त क्लास में हुओ असां मां उस्ताद आहियां तव्हां शागिर्द आहियो मां तव्हांखे गुड मॉर्निंग चिल्ड्रन चयो तव्हां चवंदो गुड मॉर्निंग टीचर उन खां पोइ टीचर जीअं ई क्लास में ईंदो आहे ॿार खे सेखारियल हूंदो या सेखारियल न आहे त तव्हां सेखारींदो हुनखे त उस्ताद अचे अदब मुंहिंजा उस्ताद जे इस्तक़बाल में उनखे बीहबो आहे पोइ जॾहिं उस्ताद ईंदो ऐं तव्हांखे सलाम वराए हेलो हाय करे गुड मॉर्निंग चवंदो उन खां पोइ उस्ताद तव्हांखे जॾहिं चवे सिट डाउन स्टूडेंट्स एंड लिसन टू मी जॾहिं मां तव्हांखे चवां सिट डाउन इन जो मक़सदु आहे वेही रहो हाणे तव्हां मूंखे चई ॿुधायो त तव्हां वेहण जे लाइ कीअं चइबो आहे अंग्रेज़ीअ में ॿार ॿुधाईंदा सिट डाउन जो मक़सदु आहे वेही रहो लिसन टू मी माना मूंखे ॿुध मां जेको चवां थो उनखे ध्यानु सां ॿुधो त इहो आहे त अंग्रेज़ीअ में कंहिंखे पंहिंजी ॻाल्हि पहुचाइण जो हिकिड़ो सादन लफ़्ज़नि सां ॿार खे सिखिया ॾियणी स्टूडेंट्स चवंदा शुक्रियो अदा कंदा उस्ताद जॾहिं